दिवाली आई है, खुशियाँ लाई है, खुशियों की लहरें चेहरों पे छाई है। झूमो सारे, नाचो सारे, हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। हैप्पी दिवाली प्यारे, जलाओ दिए सारे, पटाखे फोड़ेंगे, आई दिवाली प्यारे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में हिंदू बिरादरी जो मज़हबी त्यौहार ॾियारी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जिथे अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत मेणबत्तियूं ऐं तारा ॿारिया विया ऐं हिक ॿिए सां गले मिली मिठाइयूं खारायूं वियूं, हिक ॿिए सां ॾियारी जो मुबारकूं ॾिनियूं वियूं। इन मौक़े ते नंदलाल भगतवाणी अवामी न्यूज़ जो सथ शामिल हुआ। इन मौक़े ते हिनजो चवणु आहे त ख़ुशियुनि जे त्यौहार में सभिनी खे शरीक कयो, ॿियनि जी राह में ऊंदाहे ख़त्म करे रोशनी जा ॾिया ॿारियो त मालिक अवां जी ज़िंदगी में बि रोशनी करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।